अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हां खे अहमदपुर मां ख़बर ॾींदासूं त अहमदपुर लॻ वॾा महेसर थाणे जी हद ॻोठ भणकी मेतला जे रहवासिन मौलवी जान मोहम्मद मेतलो, नजमुद्दीन मेतलो, नज़ीरा खातून ऐं ॿियनि पाक किताब खणी बारड़नि समेत ॻोठ जे बााثरन जे ज़ुल्मन ऐं ज़ियादतين ख़िलाफ़ सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते एहतिजाजी कंदड़नि साफ़ियुनि अॻियां पाक किताब ते हथ रखी दाईंदे चयो त ज़मीन आहे मुंहिंजे अबे जी भाउ जी मां उहा ॿेड़ी मिनथा करे भाउ खां ज़मीन जो टुकड़ो रस्तो वधो आहे। हाणे मुंहिंजो उहो ज़मीन जे टुकड़े जो कब्ज़ो कयूं थो पूरी मुंहिंजो रस्तो मूंखे सरकारी रस्तो रोड ठही मिलियो आहे। हाणे उन ते ढिंगर रखियूं, लैट्रिनूं ठाहियूं, नेकर कयूं, उहो मुंहिंजो रोड बंदि कयूं थो वञे। हे ॾाढो कयूं। हिन जा पुट हिकिड़ो पाण जूणसु, ॿियो अज़ीम, ॿियो ज़ुल्फ़कार, ॿियो मेराज, ॿियो इहो मुंहिंजो दॻु रस्तो, ॿियो रियाज़, उहो मुंहिंजो दॻु बंदि कयूं था। हाणे मिसकिन जो मां क़ुरान जे मुआबे मुंहिंजो हक़ु थिए त मुंहिंजो हे रस्तो बंदि छो थो थिए। जॻह ठहिराई आहे। हाणे अॻूणो वॾेरो यून्स पुटनि मां गॾिजी असांजे रस्ते ते ढिंगर हणी कब्ज़ो करणु थो चाहे, असांजे घर खे माना बंदि करणु थो चाहे, चए त तव्हां हितां लॼा हलिया वञो। पुटनि थूंदो हिकिड़े पुट जो नालो आहे ज़ुल्फ़कार, ॿिए जो जलालुद्दीन, ॿिए जो अज़ीम ख़ान, ॿिए जो मेराज, ॿिए जो नदीम, ऐं हुन जो ॾाटो आहे रियाज़ अली। हिन ई ॻोठ में उहो हितां जो ई आहे। उहे गॾिजी असांजे घर ते कब्ज़ो करणु था चाहिनि, असांखे मारणे धमकियूं था ॾियनि। असां वस वारनि खे SSP खैरपुर DI जी सख़र खे अपील था कयूं त असां इंसाफ़ करे हिन ॻाल्हि जो नोटिस वठी असांखे रस्तो साफ़ करे असां इंसाफ़ कयो वञे। इन्हनि SSP खैरपुर DI जी सख़र ऐं ॿियनि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी बााثरन ख़िलाफ़ कार्रवाई करे घर ऐं प्लाट तां कब्ज़ो ख़तमु कराए बंदि थियल रस्ता खोलाए इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में SSP खैरपुर जे ऑफिस अॻियां धरणो हयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।